ये छोकरा जेके असां फुल टेस्टिंग कई आईबी वगैरह के सॼो टीम फुल टेस्ट कराई थी वी सेड लेट्स गेट 25 टेस्ट instead of 1 year GT program graduate trainee engineer program we made it to 2 year GT program उन्हें खां मुझे नहीं वो छोकरा आया उन्हें के 6 महीना के पहले so what's the difference between an NED kid and a Mehran University kid what's the difference they cannot speak English सिर्फ छोकरा जेके से चार अंग्रेजी में थका रहा सका उन्हें जो ना चारा when you school that so करे स्कूल में माइंडा चार की अंग्रेजी का रहेगा then if you are an Anglo employee you need to know के फोर के स्पोन साकिए मानी खाए जे चंगन मां साकिए गालाए जे जेका अंग्रेज माई जे साकिए गालाए जे ऑब्वियसली हाणे मां की है बेचारा कर वाले मां के वी मेड देम गो थ्रू द ग्रूमिंग प्रोसेस असां उन्हनि खे ग्रूमिंग कोर्सेस कराया असां आईबीए कराची जा टीचर वठी आयासीं छाकाणि दे कुड टीच द मैनेजमेंट असां उन्हनि खे इहो सेखारियो त भई तव्हां जी वॾे सां ॻाल्हाईंदा मूंसां ॻाल्हाईंदा त कहिड़ा कहिड़ा क़िस्म जा कपिड़ा पाईंदा कयो कीअं तव्हां कोट पाईंदा कयो कीअं तव्हां पतलून पाईंदा कयो कीअं तव्हां इहे कंदा कयो इहे सलवार कमीज़ पाए जेको आहे सो सुम्ही रात जो सुबुह जो उथी अची अचो ईअं दैट विल यू विल नेवर बी एबल टू डू इट वी वेंट थ्रू एवरीथिंग वी सेंट 100 किड्स जेके असांखे थर खां ॿाहिरि जा छोकिरा बदीन जावद हिते जा ॿार जेके हुआ we sent 100 kids out of that 5 or 6 of them were females we sent them to China for 6 months we sent them for 6 months they got training all of them are very good engineers engineering में का खराबी कोई नहीं उन्हनि जी उन्हनि खे नट एंड बोल्ट जी ख़बर हुई नट एंड बोल्ट छा आहे इन शइ जे करे छाकाणि त एंग्रो उन्हनि खे साम्हूं विहारे इंटरव्यू कंदी आहे न त असां सभिनि खां पहिरीं ॾिसंदा आहियूं त इन माण्हू में एबिलिटी छा आहे छा असां सां ॻाल्हाए सघे थो न थो ॻाल्हाए सघे बंदि करे हेठि करे वीचारे जो कपिड़ो जुता पॉलिश न हूंदा इन ते एंग्रो रिजेक्ट कंदी आहे असां चयो त न यार हिननि माण्हुनि खे ग्रूम कजे नाउ दोज़ किड्स आर प्रोबेबली बेटर देन